और मारूफ खतीब हज़रत अल्लामा व मौलाना सदाम हुसैन तारी रुफ़कान सां असांजी हिन महफ़िल में शरीक थिया साईं खे असां भली कर चऊं था। चओ सुभान अल्लाह। हाणे बयान वास्ते हिन इदारे जा हिन दरबार जा मुक़द्दस हज़रत अल्लामा व मौलाना क़िबला साईं मौलवी अब्दुल कादिर लिगारी करमी के गुज़ारिश आहे मौलाना सदाम हुसैन तारी की गुज़ारिश आहे चंद लम्हा असां तव्हांखे बयान करे ॿुधाए। चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू सदक़ल्लाहुल अज़ीम। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाता था अवल अल्लाह अलीम आला आलम जो धड़ी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वालिद वहदहू राज़िक़ रब रहीम सौ सारा सचो धणी चए हम्द हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जी। शाह साहब फरमाता था जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई ख़ावत ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिटो चयाई अन मौला कबाउ तमामो भी इयो ताई लिखी दिनाई भई सराहो सैयद जय सभई तारीफ़ूं वहदहू ला शरीक जी ज़ात के सुहल जय मालिक करीम अजावा असांखे दरबारे आलिया हिदायत आबाद शरीफ में मुस्तफ़ा करीम जी पाक मीला जी महफ़िल नसीब फरमाई आहे। बेहद दरूद महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथा जन जे सदके अल्लाह ताला अवां असांखे ॿिन्ही जान जो बनायूं नेमतूं ख़ुशियूं नसीब फरमायूं आहिनि। दुरूद ऐं सलाम खां बाद निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल मीर मजलिस पीर तरीक़त रहबर शरीयत उस्ताजुल उलमा शेखुल मशाइख हज़रत क़िबला साईं महबूब दिलबर साईं दामत बरकात मालिया वसनन जा साहिब ज़ाबदान ऐं प्यारी जमा सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हे अल्लाह जो एहसान आहे रब करीम जा करम आहिनि असां कोटड़ी वारनि जे मथां जो अल्लाह वारनि जा आस्ताना असांजे अङणनि ते जो सुभान अल्लाह। आवाज़ जी दिलि ठरे थी हथ खणी जो सुभान अल्लाह। आए खुदा जी रहमत आहे अल्लाह जी बरकत आहे मातली बि पंध परे कोन्हे को साले आबाद बि पंध परे कोन्हे को कंडियारो बि पंध परे कोन्हे को वियड़ शरीफ बि पंध परे कोन्हे को कंबर शरीफ पंध परे कोन्हे को पर हे अल्लाह वारनि जी महिरबानी आहे या अल्लाह वारनि जी सखा आहे इहो अल्लाह वारनि जो करम आहे जो घर वेठे आशिकनि खे पंहिंजा दीदार कराइनि था। अल्लाह इन्हनि जो सायो अवां असांजे मथां तव्हां देर क़ाइम दाइम रखे रब करीम जी ज़ाती बरकात फरमायो त कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू। सोना हबीब अवां चओ इन्हनि खे जॾहिं मां अल्लाह जो फज़ल मिलेव मां अल्लाह जी रहमत मिलेव मां अल्लाह जी महिरबानी थिएव पोइ ख़ुशीअ जो इज़हार कयो ख़ुशि थियो मां अल्लाह जो शुक्र अदा कयो। थोड़ी तवाजी तवज्जो करंदुसि अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद कामिल जो दीदार बि थी रहियो आहे मुस्तफ़ा करीम जे मिलाद में भी शरीक आहियो। अल्लाह ताला फरमायो तो कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही जॾहिं मां अल्लाह जो फज़ल मिलेव मां अल्लाह जी रहमत मिलेव मुंहिंजा अदा अल्लाह ताला ही ज़िंदगी ॾिनी आहे इहा ज़िंदगी अल्लाह जो फज़ल आहे पर जेकॾहिं इहा ज़िंदगी रसूलुल्लाह जी शरीयत जे मुताबिक़ पाण गुज़ारियूं था इन ज़िंदगीअ खे अल्लाह वारनि जी सोबत में पाण गुज़ारियूं
गुजारूं था इन ज़िंदगी के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताबेदारी में गुजारूं था त इहा अल्लाह जी ॾिनल फज़ल ज़िंदगी असां जे लाइ रहमत आहे। अड़ी तरह साण औलाद अल्लाह ताला अता फरमाया है ना, औलाद में खुदा जो फजल आ, औलाद खुदा जी नेमत आ, पर जे सालेहा सदोर हुआ तो अल्लाह जी रहमत आहे। भाइर जा रिश्ता रब करीम नसीब फरमाया है ना, पर अज अफसोस ता चवणो पए तो सगा भाइर हिकड़े पीर माव जा पुत्र पाण का परे लगा वेठा हो, धार लगा वेठा हो। मदीने वारो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान में आयो, अल्लाह जे हबीब के रब करीम कायनात में मोकले करे फरमायो सोना वंज ऐ मोटी मखलूक के अंदर प्यार मोहब्बत वेरा इकदारी वेरा मां अल्लाह जो जिक्र बुधा, मां अल्लाह जो शान बुधा। ये जेके हिक बे का परे थी चुका है जन के धीर दी सुजान काने का, न्याणी की अजमत काने का, पी मां दी शुनास काने का, अम्मा आमना दे लाल के अल्लाह ताला कायनात में मोकलियो त मां मोहम्मद विछड़न के वनी पान में मिलाए। भाइर आगन पर जेकॾहिं भाइरनि जो रिश्तो पाण में मज़बूत आहे, मोहबत आहे त खुदा जी रहमत आहे, अबो अम्मा बि अल्लाह जी रहमत आहे, फज़ल आहे। पर अॼु जेका मूं अव्हां जे साम्हूं आयत सगोरी पढ़ी आहे हिन मां मुराद अम्मा आमिना जो लाल आहे। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जो एतिक़ाद आहे, असांजो ईमान आहे त मदीने वारो घोट अल्लाह जो फज़ल बि आहे त अम्मा आमिना जो लाल रहमत बि आहे। माण्हू खोड़ वञी पीर कंदा आहिनि, को पीर भंगोरो, को पीर चरसी, कंहिंजे अक़ीदे जी ख़बर कान्हे का, मज़हब जी ख़बर कान्हे का, उनजे नस्ल जी ख़बर कान्हे का। पर अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं अवां असां पीर कामिल वरितो आहे इहो ख़ुदा जो फज़ल आहे। जे पीर रसूलुल्लाह जी शरीयत सिखाइण वारो आहे त अल्लाह जी रहमत आहे। साईं जी महिरबानी जो साईं जो हुकुम फरमायो असां साईं जो दीदार करायूं, वधीक साईं जा खिताब पढ़ फरमायो। अल्लाह तआला के सलामत रखे। महबूब जी मिलाद जी को शेर पढ़नी तो सुरमई सी रात थी चांद भी चमक रहा। हुजूर जी ॾाढो शायर लिखियो, सुरमई सी रात थी चांद भी चमक रहा, चांद किसके चाह में दर बदर भटक रहा, सीना ए शैतान में खौफ सा खटक रहा, बार बार खौफ से सर को यूं झटक रहा। अरे कौन आ रहा ये, किसका इतना शोर है, ईसा मूसा सब नबी और थे ये और है, शरब गरब इतने में नूर से नहा गए, आई आवाज ये मुस्तफा आ गए। हुजूर आया ॾाढो कमाल थियो, वॾे में वॾो कमाल। एक तरफ हलीमा थी, एक तरफ जहान था। जो त हलीमा वीचारी कदी उठदी सी, कदी बहंदी सी, ओ टिकदी ढहंदी रहंदी सी। उन कोई न नाल बिठांदा सी, उन कोई न नाल रलांदा सी। ओंदी लगदी के वे दिहाड़ी सी, जी डाची सा तो माड़ी सी। ओ डाची दी जड़ी माई सी, ओंदा नाम हलीमा दाई सी। आखिर विच मक्के आई सी, जाके ऊ भटकाई सी, पर बुआ ऊ खड़काई सी, फिर झोली में होंदी खाली सी। आखिर वो बुआ मिलिया है मदीने जे साईं के हलीमा साईं खणी आई। एकड़ो डी बडी ट्रेडी दायूं आयूं बनु सद दियां जो दाईयां ने, चल कोल हलीमा आईयां ने। सब कहंदी बाहर आंदी नहीं, सानू शक्ल विखांदी नहीं, कि तू खांदी आई, कि तू पींदी आई। कहंदी हलीमा दाईयां नु खैरियत पुछण आईयां नु, कि मैं बाहर आंदी नहीं, सानू शक्ल विखांदी नहीं। न खांदियां न पींदियां, न खांदियां न पींदियां, बस जब मैनू न खांदियां न पींदियां। जब मुझे महबूब मुस्तफा वो सुबह रबी की शहर का उजाला, वो जिसको बहारों ने सदियों में पाला, जिसे हक ने खुद आप सांचे में डाला, वो बरकत का पत्ता, वो रहमत का जाला, वो आदम का ईसा सभी का हवाला। फलक चाँद सूरज सितारे गवाहे, ज़मीन के हसीन सर नज़ारे गवाहे। वो आया है जिसने जहां को संभाला, हुस्न की नज़ाकत उमंगों की माला, और नूरी बशरी से बेहतर और बाला। जो समझे तो कोई उसे होश वाला, महबूबा के समझण जे लाइ होश जी जरूरत है। इल्ला सॼी उम्र असांखे चवंदा रहिया तव्हां मुशरिक आहियो, तव्हां मुशरिक आहियो, बिदती आहियो। हिन वारे असां बि हिम्मत करे चयोसीं कटड़ू
मत करे सुभान अल्लाह इन वारे असामी चयोसी बाबा जेकर असी बिदत आयूं असा वडा वडी बर्दाश्त कैसे इन वारे हिम्मत करे असा जेकर कुराड़े इनन के चयो कटड़ू कटड़ू अली अतलो मत करे सुभान अल्लाह अल्लाह तवाने हथन के सलामत रखे मां चयो जे चले तो वलियन जो गुस्ताख लोके कटड़ू न चलो में महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाण जे रबियो समझे यार तो के कटड़ू न चलो जो समझे तो कोई उसे होश वाला वो आदम ने अपनी निगाहों में देखा वो तकलीफ कुदरत की बाहों में देखा वो इज्जत में अव्वल अजमत में अव्वल शौकत में अव्वल इज्जत में अव्वल इज्जत में अव्वल चाहत में अव्वल कुदरत में अव्वल आदम से पहले मूसा से पहले ईसा से पहले वो तौहीद नबी सुनाने है आया उम्मत को सीने लगाने वो तौहीद रब की सुनाने है आया उम्मत को सीने लगाने किस तरह के गिरे गिरे जा रहे हैं यहूदी भी देखो मरे जा रहे हैं कौन आया जमाले मुअल्ला कमाले ताला जमाले मुअल्ला कमाले ताला निगाहों की जन्नत नबूवत का ताला नबूवत का आखो ताला नबूवत का हाणे को काणो छे आई छवे मन नबी आया सी चौदा से ने जमाले मुअल्ला कमाले ताला निगाहों की जन्नत नबूवत का अतलो मत करे सुभान अल्लाह मुझे आखिरी शेर मुझे हाजिरी खत्म आओ मेरे दोस्तों सरकार की बातें करें कोकिन जो प्यासी हो असा प्यासी मदीने अतलो मत करे सुभान अल्लाह आओ मेरे दोस्तों सरकार की बातें करें आमिना के लाल के दीदार की बातें करें दिल को तावानी अता करता है रूए दुहा मुस्तफा के केसुए खमदार की बातें करें नक्शबंदी हुजे जुमलो हजम करे बने जो नबी के साथ ठहरा 3 दिन तक गार में तीन दिन तक गार में पहला मददगार पहला सहाबी नबी ने जिसे हर कदम पर दुआ दी अफजल बशर बाद अंबिया है वो जाने सदाकत वो जाने वफा है फरिश्ते उसी की अदाओं पे आशिक उसी की नमाजों दुआओं पे आशिक नबियों से कमतर इमामों से आला मोहम्मद से हरदम वफा करने वाला सिद्दीक अकबर जी दिल नबी दा दुखाया होवे सबूत देवो फर्क इसकी गुलामी अंदर कोई आया होवे सबूत देवो बिदत दा बेसाजिदा तपड़ी के लाया होवे सबूत देवो कोई अकल दा दुश्मन ए गल मना नहीं सकदा नबी दे नाते जो घर लुटावे वो बाग ज़हरा दा खा नहीं सकदा अतलो मते करे सुभान अल्लाह नंडड़ा होया सी सिलो कोई जिन्नो यो दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर असा जो जिन्ने दमादम मस्त कलंदर सिद्दीक दा पहला नंबर जिंदो अकीदो अतलो मते करे सुभान अल्लाह जिसकी संगत नाल पैगंबर कब्र दे अंदर मजार दे अंदर प्यार दे अंदर आई गवाही कुरान दे अंदर बोलो सारे सुनिए मिलकर कुछ खिलाफत बाद पैगंबर अबू बकर दा पहला अबू बकर दा मौला अली ने बैयत की नमाज भी आपके पीछे नहीं थी खुश होके बोले मौला हैदर विच खिलाफत बाद पैगंबर अबू बकर दा पहला नंबर जिसे देख कर बदल दे शैतान अपना रास्ता सुन्नी बोले सुभान अल्लाह जिसे देख कर बदल दे औला उमर मुर्शिद उमर शोला उमर आला उमर औला उमर बरकर उमर वाला उमर सात नबी पाक पर सुजान से शेदा उमर ईमान में ईसान में ईकान में यकता उमर माबाद खत्म अल मुरसलीन कोई नबी आना नहीं ये सिलसिला चलता अगर तो एक नबी होता उमर अदर मत करे सुभान अल्लाह जो आए महफिल में जो ढाप ले सरकार अपनी मिली आओ गनी हो यादार की बातें करें सबसे लाडली बेटी नबी ने जिसको दी अदर मत करे हया के माथे का ताज ज़हरा वफा परस्ती की लाज ज़हरा शबीर और शब्बर दी अम्मी ज़हरा नबी दे घर विच है जम्मी ज़हरा मकाम तेरे नु कौन समझे फरिश्ते हिंद के गम्मी ज़हरा जिंजो अली सा चाहना है पांचो न सा ठावना है जिंजो अली सा चाहना है पांचो न सा ठावना है भले हो जो हिकड़े पिए जा पुत्र पर अली जो वेरी बनु भावना है माशाअल्लाह माशाअल्लाह जाना पड़ेगा कोई चलो सुभान अल्लाह अल्लाह वारन जी निगाह अल्हम्दुलिल्लाह
हाणे अल्हम्दुलिल्लाह साहबज़ादा वेठा आहिनि ॿ मिसरा जे लाइ फ़क़ीर परे खां आयो आहे ऐं मुर्शिदनि जी दुआ सां हिन फ़क़ीर जी शादी थी आहे। चओ सुभान अल्लाह। हर 15 शोबान ईंदो हो साईं जन खे अर्ज़ु कंदो हो साईं जन जी दुआ सां हिन फ़क़ीर जी शादी थी आहे। हाणे वरी फाइल खयूं थो वटि त साईं हाणे मूंखे नौकरी मिले, छोकिरी मिली वई हाणे नौकरी मिले। फ़क़ीर अब्दुल जब्बार हाफ़िज़ खे चवांसि 2 मिसरा अचे गिरेबी में ॿुधाए। अल्लाह हबीबना सल्ले अला मुहम्मदिन एक बार करे अज तू दीदार मदीने जो सजी उमेर पियो दे सरदार मदीने जो एक बार करे अच तू दीदार मदीने जो है जलसणी थई जन्नत हली ॾिस तू मदीने खे वह जब आहे सिंगार मदीने जो है कि वक्त वने गुजरी कल कान पवे ठीका अल्लाह के वक्त वने गुजरी कान पवे ठीका अल्लाह ही जाने तो इसरा मदीने जो है कफले के कतारे न छद सिंध गोरिय के दिल सार हली इस तू दिलदार मदीने जो है महबूब मदीने जा कर मुर्शिद दिल पर साया दे करम है महबूब मदीने जा कर मुर्शिद दिल पर साया दे करम दीदार करा दिल पर मदीने जो अल्लाह सुभान अल्लाह साईं जी दुआ अल्हम्दुलिल्लाह करम मुझे मुर्शिद जो चओ सुभान अल्लाह। सभिनी खे गुज़ारिश आहे साम्हूं जेके बीठा हो सभु वेहो। हाणे बयान वास्ते हज़रत अल्लामा व मौलाना मखदूम मिल्लत साहिबजादा पीर साईं शाहरुख आलम अलमारूफ साजन साईं ऐं दामत बरकात मुला खे गुज़ारिश कंदासीं असां तव्हांखे पंहिंजे बयान सां मुस्तफ़ीज़ कनि। चओ सुभान अल्लाह। दरूद मुझे साईं करीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन।
सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अजीज़ो यारो दोस्तो बुजुर्गो भाइरो, अज मुझे रब जा बेपाया एहसान आई थोरा जे अल्लाह जे वली जी कचहरी तोखे मुखे नसीब फरमाई है। को कंहिंजो सॾिजे को कंहिंजो सॾिजे, अहले सुन्नत वारा अल्लाह वारन जा सॾिबा आहिनि। असांजे लाइ इहो एज़ाज़ आहे जो असां अल्लाह वारन सां मोहब्बत रखण वारा आहियूं। ज़िंदगी जो वॾे में वॾो सरमायो, ज़िंदगी जो सभ खां वधीक जेका कमाई आहे उहा अल्लाह वारन जी संगत में मुयसर थींदी आहे। कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर रब करीम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। ए ईमान वारो डिजो मूं अल्लाह जी ज़ात खां, व कूनू मअस्सादिकीन, ऐं वनी उन्हनि जी संगत में वेहो जेके सच्चा रहनि, जेके अल्लाह सां वफादार आहिनि, जेके मुहम्मद मुख्तार जा वफादार आहिनि। उन्हनि जी कचहरीअ में वेहो, तव्हांखे मां अल्लाह पंहिंजी मोहब्बत सां नवाज़ींदुसि। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो, वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी। पंहिंजो पाण खे उन्हनि जी संगत में वञी वेहार, उन्हनि जी कचहरी में वञी वेहार जेके सुबुह सांझी यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी, जेके सुबुह सांझी पंहिंजे रब खे पुकारण वारा हूंदा आहिनि, जेके हर दम हर लम्हे पंहिंजे अल्लाह के सॾण वारा आहिनि। इन्हनि जी संगत में वेहो। जॾहिं उन्हनि जी संगत में अचो वेहो त पोइ उन्हनि खां पंहिंजूं अखियूं न फेरींदा वञो। हिदायताबाद में अचण वारा अल्लाह जे वलीयनि जूं जेके बि निशानियूं कुरान ऐं हदीस में अल्लाह ताला ऐं मदीने वारे साईं ॿुधायूं आहिनि, उन्हनि में हड़ई निशानियूं मुंहिंजे मुर्शिद में पायूं वञनि। जॾहिं अल्लाह वारनि जी संगत में वेहिजे त अल्लाह तो फरमाए, वला तअदु ऐनाक अनहुम, उन्हनि जे चेहरनि खां पंहिंजूं दीदूं हेॾे होॾे न फेरींदा वञो। जॾहिं अल्लाह वारनि जी संगत में वेहबो आहे, उन्हनि जी कचहरी में वेहबो आहे, त उन्हनि जी कचहरीअ जे वेहण जो अदब हे आहे त अखियूं हेॾे होॾे न फेरायो, हम तनो गोश उन्हनि जो दीदार कयो,